लखी गुलाम शाह जे सहाफ़ी गोगीराम अलमारूफ दीवान चंद सां थियल फ्रॉड ख़िलाफ़ शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि जो प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। सहाफ़ी गोगीराम दाहियूं कंदे चयो आहे त महेश कुमार संदसि जो कैमरामैन हो, जंहिं मोबाइल ऐप ज़रिए संदसि HBL बैंक अकाउंट मां फ्रॉड करे 19 लख रुपया कढाए वियो आहे। आला इख़्तियारी नोटिस वठी इंसाफ़ ॾियारीनि। इन मौक़े ते शहरियुनि हाफ़िज़ रहीम बख्श महर, समाजी अॻवान मौला बख्श मेमण, मुख़्तियार अहमद मेमण सहाफ़ी, ज़ख़्मी रशीद महर, मोहम्मद उस्मान बिबरो, अब्दुल रज़ाक ब्रोही, यासीन महर, हिदायतुल्लाह महर, फ़हीम हैदर मंगीस, ज़ैब जोखियो, फराज़ मेमण ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, SSP शिकारपुर शाहज़ेब चाचर खां मुतालबो कयो आहे त वाक़िए में मुलविस जवाबदार महेश कुमार खे साथियुनि समेत गिरफ़्तार करे सहाफ़ी गोगीराम सां इंसाफ़ कयो वञे। गोगीराम जे फ्रॉड जी FIR दर्ज कयो। गोगीराम जे फ्रॉड जी FIR दर्ज कयो। गोगीराम जे फ्रॉड जी FIR दर्ज कयो। आज़ाद साहब जिंदाबाद, आज़ाद साहब जिंदाबाद। गोगीराम सां इंसाफ़ कयो वञे। गोगीराम सां इंसाफ़ कयो वञे। गोगीराम सां इंसाफ़ कयो वञे। फ्रॉडी महेश खे गिरफ़्तार कयो वञे। 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 फ्रॉडी महेश ते लखी थाने ते गिरफ़्तार कयो। फ्रॉडी महेश खिलाफ लखी थाने ते गिरफ़्तार कयो। आज़ाद साहब जिंदाबाद, आज़ाद साहब जिंदाबाद। जी बिल्कुल, हकीकत यह है कि महेश कुमार वलद गोपी बेवाल वाल्मीकि रवायसी सदर मौला शिकारपुर, जेको मूंसां गॾु कैमरामैन ऐं एसिस्टेंट तौरु कमु कंदो हुयो, मुंहिंजे मोबाइल A32 सैमसंग सेट में ऐप इंस्टॉल करे उनखे जेको आहे उन ऐप ज़रिए फ्रॉड करे चोरी धोखो ॾेई करे मुंहिंजो उन ते अंधो एतमाद हुयो। उन ऐप ज़रिए मुंहिंजा 19 लख 25 सालनि जी पोरियो जी कमाई रिटायरमेंट जा समूरा पैसा ट्रांसलेशन करे वियो आहे, जंहिंमें मां बैंक HBL जी स्टेटमेंट कढायमि त उन में मुंहिंजा ऐप ज़रिए 19 लख निकितल आहिनि, जंहिंमें महेश कुमार बेवाल जे अकाउंट में स्टेटमेंट में ट्रांसलेशन थियल आहिनि। ऐं उन खां हिकिड़ो ॿियो आहे हमरा जंहिंजो नालो सनाला चने तौरु स्टेटमेंट में आयो आहे, उनजो अकाउंट नंबर भी आयो आहे। महेश कुमार जो भी अकाउंट नंबर स्टेटमेंट में अची चुको आहे, जेके समूरा मुंहिंजा 19 लख जेका महेश मुख़्तलिफ़ अकाउंटनि में ट्रांसलेशन कई आहे ऐं सनाला चने ॾे कई आहे। उन जे हवाले सां मां जेका आहे SSP ऑफिस शिकारपुर वियुमि। मैडम पारस जेका आहे नोट हणी ॾिनो हुयो पुलिस जे लाइ त वञी उते जेका FIR कटरायो। पोइ मां उहा दरख़्वास्त उते खणी आयुमि ऐं पुलिस जेका आहे उन जे भाउ ऐं पीउ खे गिरफ़्तार करे खणी आई। पोइ जेको आहे उहे छुटी विया आहिनि। हाणे मुंहिंजी दरख़्वास्त इहा ई आहे त मूंसां जेको आहे ज़ुल्म थियल आहे। मुंहिंजे 25 सालनि जी रत जी कमाई आहे जेका रिटायरमेंट जी, मुंहिंजी हुन में न्याणी जा ख़्वाब आहिनि। न्याणी जी मूंखे हुन जी शादी करणी हुई। हे मूंसां धोखो करे धोखेबाज़ ॾेई करे सॼा पैसा खणी वियो आहे। मुंहिंजी जनाब IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर, घरू वज़ीर ज़ियाल उंजार साहब ऐं वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी सदर जमहूरियत पाकिस्तान, आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान के मां अपील थो करियां त मूंसां थियल जेको फ्रॉड थियो आहे, मुंहिंजे अकाउंट ऐं ऐप ज़रिए पैसा कढी वियो आहे, मुंहिंजा 25 सालनि जी कमाई, महिरबानी करे उन जे मथां जेको आहे केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वञे ऐं मुंहिंजी जेका 19 सालनि जी पोरे रत जी कमाई आहे, मुंहिंजे बचड़नि जो ख़्वाब आहे, उहो मूंखे वापसि रिकवरी कराई।